वरी महिरबानी वक़्तु ॾिनो आहे। छा चवंदो इरसा जे इजलास में फ़ैसिलो थियो त पंजाब टीपी लिंक कैनाल जेको आहे उहो न खोलींदो, पर पंजाब ॾाढ मुर्शीअ जो मुज़ाहिरो कंदे इहो कैनाल खोले छॾियो आहे। बिल्कुलु सही ख़बर आहे साईं। तव्हां वटि कल्ह असां वटि मीटिंग थी हुई इरसा अथॉरिटी जी, उन में इहो ई फ़ैसिलो कयो वियो हो 3:1, माना 3 वोट जेके हुआ मेंबर KPK, मेंबर सिंध, मेंबर बलोचिस्तान, उहे जे अगेंस्ट हुआ त टीपी लिंक हींअर वहाइणु खपे, छो जो पाणी जी पोज़ीशन ॾाढी ख़राबु आहे। असां वटि सिंध में बदीन, ठट्टो, इवन कराची या नोकोट, मिठी हिन पासे पीअण जो पाणी कोन्हे। अच्छा, वाज़े कजो थोरो ज़ाहिद साहब, इरसा जो इजलास कॾहिं थियो हुयो जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो वियो? कल्ह थियो सर, कल्ह। अच्छा, कल्ह के इजलास में जेतोणीकि फ़ैसिलो कयो वियो त पंजाब टीपी लिंक कैनाल न खोलींदो। जी हा, पर उन जे बावजूद पंजाब इहो कैनाल खोले छॾियो आहे। बिल्कुलु खोले छॾियो आहे। इहा ॾाढो मुड़सी आहे साईं, ग़लति आहे इहो त इरसा जे अथॉरिटी खे चैलेंज करण वारी ॻाल्हि आहे, छो जो असां रेगुलेटर्स आहियूं। पाणी जेका ज़िमेदारी आहे विरहाइण जी, उहा इरसा जे सेक्शन 8 जे तहत असांजी ज़िमेदारी आहे। अच्छा, गुज़िरियल ॾींहुं पंजाब पारां कहिड़ो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो जॾहिं इहो फ़ैसिलो थियो मजमूई तौर ते त पंजाब इहो लिंक कैनाल न खोलींदो, उन जे बावजूद बि इहो कैनाल खोले छॾियो आहे पंजाब? सर, गुज़िरियल ॾींहुं मेंबर पंजाब जेके चेयरमैन साहब आहिनि, उन्हनि हिकिड़ो प्रपोज़ल टेबल कयो हो त इहो जेको कैनाल आहे उते की एक्चुअली आहे पंहिंजो रंगपुर ब्रांच, उनखे हलाइणो आहे, उन लाइ पाणी खपे थो। त असां उन्हनि खे चयो त जेको रंगपुर आहे उन्हनि जो हिकिड़ो त जेको शेयर आहे उहा इरसा जे वाटर अकॉर्ड में आहे ई कोन, ऐं जेका शइ वाटर अकॉर्ड में आहे ई कोन खे तव्हां पाणी कीअं था ॾियो? नंबर 1। नंबर 2, जॾहिं हेॾी शॉर्टेज लॻी पई आहे सिंध में, उन खां पोइ लिंक कैनाल खोलणु किथां जी दानिशमंदी थींदी? असां बाक़ाइदनि खे मना कई, उन खां पोइ वोटिंग थी, वोटिंग में असांजो फेवर में आयो फ़ैसिलो 3:1 खां, उन खां पोइ खोले छॾियो अथनि। अच्छा, हाणे ईंदड़ हिकमत अमली छा हूंदी? ज़ाहिरी ॻाल्हि आहे इरसा में सिंध जा नुमाइंदा अॼु असां पुरज़ोर एहतिजाज कंदासीं इरसा जी अॼोकी मीटिंग में, ऐं असां उनखे पंजाब खे लेटर बि लिखाईंदासीं त फौरन बंदि कयो वञे। अच्छा, ॿ ॻाल्हियूं कयूं त पंजाब में जेको पंजाब जो मेंबर आहे इरसा में, उहो ई इरसा जो चेयरमैन बि आहे। इरसा जो जेको कानून आहे या इरसा जे हिन रेगुलेशन में आहे ई न त को लिंक कैनाल जेको आहे उहो खोलियो वेंदो, उन जे बावजूद बि इहो लिंक कैनाल खोलियो वियो आहे। त हिकमत अमली थोरी ॿुधाइजो अव्हांजी इरसा जे इजलास में छा हूंदी? इरसा चेयरमैन खे कहिड़ी तरह अव्हां एग्री कंदा त हू इहो लिंक बंदि कराए? साईं, जीअं त असां पहिरीं मां ॿुधायां, असां रेगुलेटरी अथॉरिटी आहियूं, पर असां वटि को बि प्यूनिटिव एक्शन खणण जो पावर कोन्हे। अंडर सेक्शन 8 ऑफ पावर्स एंड ड्यूटीज़ ऑफ अथॉरिटी असां जेके आहियूं उनखे इंस्ट्रक्ट कंदा आहियूं, असां उनखे ऑपरेशन कंदा आहियूं त कीअं पीरियोडिकल ऑपरेशन थियणु खपे। उन में असां पंहिंजो प्रोटेस्ट शो कंदासीं ऐं पंजाब खे चवंदासीं त इहो पाणी फौरन बंदि करे। गुज़िरियल दफ़े बि ईअं थियो, 3 मई ते हिननि खोलियो हो, पोइ असां उन्हनि खे हिकिड़ो लेटर लिखियो हो, असां प्रोटेस्ट कयो त पोइ उन्हनि बंदि कयो, पर हाणे वरी हुननि खोलियो आहे। अच्छा, अव्हां जेका ॻाल्हि कई त इवन जो रेगुलेटरी अथॉरिटी आहे, पर उन जे बावजूद अव्हां वटि के इख़्तियार न आहिनि, त इख़्तियार अव्हांखे प्यूनेटिव इख़्तियार असांजे इन में आहिनि ई कोन एक्ट में। प्यूनेटिव इख़्तियार माना असां कंहिंखे सज़ा नथा ॾेई सघूं। ठीकु आहे, सिर्फ़ु एहतिजाज करे सघूं पिया। सिंध हुकूमत पारां को राब्तो कयो वियो आहे अव्हां सां? बिल्कुलु सर, सिंध हुकूमत बि हिन ते आहे ऐं मिनिस्टर साहब तमामु स्ट्रॉन्ग पोज़ीशन वरिती आहे हिन ते। ऐं मिनिस्टर साहब जे ई महिरबानी सां पोइ दफ़े बि इहो बंदि थियो हो कैनाल, ऐं हिन दफ़े मिनिस्टर साहब एक्टिव आहिनि, इंशाल्लाह इहो बंदि थींदो। अच्छा, ॿुधाईंदो त कॾहिं इहो कैनाल इरसा जेको आहे पाबंदी मना करण जे बावजूद बि खोलियो ऐं पोइ सिंध जे एहतिजाज ते बंदि कयो वियो? 3 मई ते। अच्छा, उन वक़्तु सिंध पारां बि ईअं ई सख़्तु एहतिजाज कयो वियो, जंहिंखां पोइ पंजाब जेको आहे उन पंहिंजो इहो फ़ैसिलो वापसि वरितो हो? जी साईं। ऐं अॼु जेको आहे इरसा जो इजलास आहे ज़ाहिद जुनेजो साहब? जी हा सर, हीअं 11:30 बजे असांजी इरसा जी मीटिंग आहे अथॉरिटी जी। ऐं केतिरो पुरउमीद आहे अव्हां त अॼोके इजलास में इहो लिंक कैनाल बंदि कराइण में अव्हां कामयाबु थींदा? सर, अल्लाह में उम्मीद आहे, असां 100% पुरउमीद आहियूं। ठीकु आहे, जेको बि कानूनी कार्रवाई आहे असां सां करे पूरी कंदासीं। अच्छा, हर दफ़े इरसा जा केतिरा इजलास ईंदा रहिया आहिनि, जीअं वाटर अकॉर्ड जो अव्हां ज़िक्र कयो त उन में बि ज़िक्र ई न आहे त को लिंक कैनाल जेके आहिनि उहे खोलिया वञनि। 91 जो पाणी मुआहिदो आहे, उन ते अमल दरामद न पियो थिए। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंजाब पंहिंजी होॾ जेका उहा बरक़रार रखंदो थो अचे। शायदि इन जो रीज़न इहो आहे त इरसा जो जेको चेयरमैन आहे उहो पंजाब जो मेंबर ई थींदो आहे। इनखे मुकमल तौर ते कीअं ख़तमु करे सघिजे थो अहिड़ी होॾ खे ऐं अहिड़े रवैये खे? साईं, मसइलो इहो आहे त जेको चेयरमैनशिप ऑफ इरसा हूंदी आहे उहा बाय रोटेशन हूंदी आहे। हर सूबे जो मेंबर 1 साल लाइ चेयरमैन हूंदो आहे।
हींअर पंजाब जो वारो आहे। जी ठीकु आहे न सर। सो अच्छा होॾे कीअं थी ख़तमु करे सघिजे, होॾे ईअं थी ख़तमु करे सघिजे। CCI जो फ़ैसिलो आहे उहो टेबल कयो वञे थो इनशाला हल थी वेंदा मसइला, टेबल ते ई हल थी वेंदा। ऐं मां पूरी उमेद आहियां, अलाह में उमेद आहे, मूंखे पंहिंजो जेका सिंध गवर्नमेंट आहे उन में पूरी उमेद आहे त इनशाला चङी तरह टेबल थींदो ऐं मसइलो हल थी वेंदो। अच्छा, इरसा में जेके फ़ैसिला थींदा आहिनि, जीअं मां ॿुधायो त अॼु बि अवांजी मीटिंग आहे, उन्हनि फ़ैसिलनि ते अमल दरामद जे लाइ वरी इहो उज़ुर ॾिनो वेंदो आहे त CCI में बि इहो मामिलो हलंदड़ आहे। हाणे हीअ जेके इरसा जा फ़ैसिला आहिनि उन्हनि खे CCI सां गॾे करे CCI जो इजलास वरी कॾहिं थींदो ऐं उन मां केतिरो पूरी उमेद आहियो त उन में सिंध सां इंसाफ़ थींदो? सर इनशाला इंसाफ़ थींदो सर। जेको CCI जी मीटिंग आहे उन जो शेड्यूल जेको हूंदो आहे इंटर प्रोविंशियल मिनिस्ट्री वटि असां वटि न हूंदो आहे। जॾहिं इजलास वेझो थींदो आहे त पोइ असांखे उहो इंटीमेट कंदा आहिनि त इजलास आहे। ठीकु आहे ज़ाहिद जुड़ेजो साहब, वरी महिरबानी आहे, मां टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई। असांजी कोशिशि हूंदी अॼु जेको इरसा जो इजलास आहे उन में जेके फ़ैसिला थियनि था, अवां जो जेको एहतजाज हूंदो उन ते बि अवां खां हिकु भेरो ॿीहर अपडेट्स ऐं अवां सां ॻाल्हि ॿोल करे सघूं। वरी महिरबानी अवांजी टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ। नाज़रीन, टॉप स्टोरी में ॻाल्हि ॿोल कयूं पिया त इरसा जे गुज़िरियल ॾींहं वारे इजलास में जेतोणीकि इहो फ़ैसिलो कयो वियो त पंजाब TP लिंक कैनाल जेको आहे उहो न खोलींदो, उहो बंदि ई रहंदो। 1991 वारो जेको पाणी मुआहिदो आहे उन में बि लिंक कैनाल जेके आहिनि उहे खोलण जी का बि ॻाल्हि नाहे थियल, पर उन जे बावजूद बि पंजाब पारां TP लिंक कैनाल ज़बरदस्ती खोलियो वियो आहे। इन ई मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। इस्लामाबाद मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर MB सुमरो बि असां सां टेलीफोन लाइन ते आहे। MB, अपडेट्स छा आहिनि? सिंध जे सख़्तु एहतजाज जे बावजूद पंजाब पारां इहो लिंक कैनाल खोलियो वियो। जी, हाणे ही मई जे पहिरें हफ़्ते में पहिरियां TP लिंक कैनाल खोलियो वियो हुयो, जिते इरसा में ज़ाहिद जुड़ेजो साहब जी चयो त उन ॾींहुं ई उन एहतजाज कयो हो। रिटन में इरसा जे चेयरमैन खे उन ख़त लिखियो हुयो ऐं जेके इरसा जा ॿियनि सूबनि जा बि मेंबर आहिनि उन्हनि खे बि उनजी कापी मोकिली हुई त साॻे ॾींहं ते ई TP लिंक कैनाल इरसा बंदि कराए छॾियो हो। पंजाब उन खां पोइ अॼु ॿीहर ज़बरदस्ती करे ॾाढ मुड़सी करे TP लिंक कैनाल खोलियो आहे, जंहिंमें इब्तदाई तौर ते हिन वक़्तु 500 क्यूसेक्स पाणी हली रहियो आहे। त सिंध जे मेंबर अॼु हाणे बि एहतजाज कयो आहे, पर हाणे ॾिसिजे त हाणे असां सिंध जंहिंमहिल हींअर पाणी जी खोट हली रही आहे ऐं सिंध खे पाणी जी शदीद ज़रूरत आहे, उन वक़्तु पंजाब पंहिंजी मर्ज़ीअ सां कैनाल हलाए थो। ऐं असां इहे ॾिसूं था त गुज़िरियल पूरो महीनो जेको चश्मा झेलम लिंक कैनाल आहे असुल में उहो फ्लड कैनाल हो, पर उन मां हिननि गिरथल कैनाल खे मुसलसिल 2000 क्यूसेक्स पाणी फ़राहम कयो आहे हिन पूरे महीने दौरान। सीजे जेको ज़ोन आहे अगरि उन मां पाणी जी पंजाब खणत खणे थो त पोइ जेको सिंध खे पाणी फ़राहमी आहे उहा डायरेक्ट मुतासिर थींदी आहे। त इन करे ई जेके सीधे ज़ोन आहे उतां पाणी पंजाब खे हिन खोट शदीद खोट वारी सीज़न में न खणणु खपे, पर पंजाब चश्मा झेलम लिंक कैनाल बि वाहींदो रहियो आहे, जंहिंमां गिरथल थल कैनाल खे इहो बहानो बणाए त पाणी पीअण जे पाणीअ जो असां पाणी फ़राहम करे रहिया आहियूं, उहो बि मुसलसिल वहंदो रहियो आहे। TP लिंक कैनाल खे इहो ॿियो भेरो हिन में वहायो आहे। असुल में हिकिड़ी पहिरियां 80s में हिकिड़ी प्रॉब्लम हुई त सिंध जा जेके आपाशी अमलदार हुआ उहे पंजनद, तोसा, चश्मा, बैराजन ते मुक़ररु थींदा हुआ। उहे सिंध जा जेके आपाशी अमलदार मुक़ररु थींदा हुआ त उन्हनि जी बुनियादी ज़िमेदारी इहा हुई त उहे जेके बैराजन जा वाकिरा हुआ जेको पंजाब ॿुधाए थी उन्हनि खे क्रॉस चेक कंदा हुआ त जेके वाकई बैराजन जा वाकिरा ॿुधाया पिया वञनि उहे आहिनि या न, या जेके उन्हनि पंजाब जे बैराजन खां जेके कैनाल निकिरनि था उन्हनि जा वाकिरा केतिरा हुजणु खपनि, कहिड़ा लिंक कैनाल न खुलणु खपनि, उन्हनि ते बि नज़रदारी कई वेंदी हूंदी। सिंध शदीद खोट खे मुंहे पियो पाणीअ जी ऐं सिंध पारां सख़्तु एहतजाज बि कयो वियो आहे। उमेद आहे त इरसा जे अॼोके इजलास में हिन हवाले सां को फ़ैसिलो जेको आहे उहो बि थींदो। सिंध जे एहतजाज ते त असां ॻाल्हि ॿोल कयूं पिया, केतिरो नुक़सानु थिए थो ॿियनि सूबनि खे, ख़ासि तौर ते ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान खे TP लिंक कैनाल खुलण सां, ऐं उन्हनि सूबनि जो को मौक़िफ़ साम्हूं अचे पियो? ॾिसो, पंजाब जेका खोट थिए थी असुल में घणे वक़्त खां जेको टिर्खी फार्मूले तहत पाणी जी विर्छ थिए थी त उनजो बुनियादी नुक़्तो इहो हूंदो आहे त उन में बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा खे खोट खां आजो करार ॾिनो वेंदो आहे त उहे उन्हनि खे जेतिरो पाणी घुर्बल हूंदो आहे उन्हनि सूबनि ॿिन्ही खे साॻियो ई ओतिरो ई पाणी मिलंदो आहे।
बाक़ी जेका खोट थींदी आहे उहा सॼी जी सॼी खोट 50% पंजाब बर्दाश्त कंदो आहे, 50% सिंध खे ॾिनी वेंदी आहे। त इन करे उहो जेको खोट आहे ॿिनि सूबनि में डिस्ट्रीब्यूट थींदी आहे। त इन करे जेके ॿ सूबा आहिनि उन्हनि ते डायरेक्ट असर न थींदो आहे, पर जॾहिं सिंध खे पाणी जी शदीद खोट थींदी आहे, जॾहिं बैराजनि ते सिंध जे बैराजनि ते 70 सैकड़ो खोट थी वञे त उन सूरत में बलोचिस्तान इनडायरेक्ट मुतासिर थींदो आहे, छो त सिंध वटि पाणी हूंदो ई न आहे त पोइ सिंध ॾींदी काथां बलोचिस्तान खे, छो त बलोचिस्तान खे पाणी जी फराहमी सिंध मां थींदी आहे। त इन करे बलोचिस्तान इनडायरेक्ट हिन ते मुतासिर थींदो आहे, पर पाणी जी जेका विर्च कई वेंदी आहे टोखी फावरो त उन्हनि ॿिनि सूबनि खे पाणी जी खोट खां जेका हिसेदारी आहे उन्हनि खे आजो करार ॾिनो वेंदो आहे, त उन्हनि खे पंहिंजे पूरे हिसे जो पाणी मिलंदो आहे। हूअं बि इन्हनि ॿिन्ही सूबनि जी जेका पाणी जी खपत आहे, छो त हुते एरीगेशन निज़ाम एतिरो वसी न आहे, इन करे उन्हनि सूबनि में पाणी जी जेका आपाशी ज़रिए वसीलनि जी पाणी आहे उहो थोरी हूंदी आहे, बाक़ी ॿिनि सूबनि में वधीक उन्हनि जी डिस्ट्रीब्यूशन थींदी आहे। त सिंध खे जॾहिं पाणी जी खोट थिए थी त तॾहिं बलोचिस्तान डायरेक्ट मुतासिर थींदो आहे, त बलोचिस्तान खे बि सिंध पाणी जी पूरी फराहमी न करे सघंदी आहे, छो त हींअर सिंध जे बैराजनि ते कंहिं बैराज ते 50 सैकड़ो ते वञी खोट पहुती आहे, कंहिं ते 60 सैकड़ो पहुती आहे, कंहिं ते 70 सैकड़ो बि सिंध जे आपाशी अमलदारनि मुताबिक़ खोट पहुती आहे। त ज़ाहिर आहे त एॾी खोट हूंदी त पोइ जेको पीअण जो पाणी आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते उहो बि मुतासिर थींदो आहे। त सभु वाह हाणे जेके बि सखर बैराजनि में सिंध में जेके जीअं बदीन वारो इलाइक़ो आहे या मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, इन्हनि इलाइक़नि में मुसलसिल बदीन वारे इलाइक़े में, ठट्टो में, उन सां अलावा ॿिया जेके इलाइक़ा आहिनि एमबी सुमरो, उते बि पाणी जी शदीद खोट आहे ऐं मोरो मां बदीन मां जेको पाणी फराहम थिए थो, ख़ासि तौर ते ठट्टो वारे इलाइक़े मां कराची खे, उन जी फराहमी में बि घटाई जेका आहे उहा रिकॉर्ड कई पंहिंजे। नाज़रीन, इर्सा जो अॼु अहम इजलास जेको आहे उहो थी रहियो आहे, इन हवाले सां बि फ़ैसिलनि बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। पंजाब इर्सा जे गुज़िरियल ॾींहं वारे फ़ैसिले खे थुॾींदे हिकु भेरो ॿीहर टीपी लिंक कैनाल वहाए छॾियो आहे। टॉप स्टोरी में इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल की। एमबी सुमरो अवां जी वॾी महिरबानी ऐं ज़ाहिद जुनेजो साहब इर्सा में जेके सिंध जा नुमाइंदा आहिनि उन्हनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी, अवां जी वॾी महिरबानी।